अबाबील हिकु नंढिड़ो पर तेज़ परवाज़ कंदड़ पखी आहे जेको पंहिंजी ज़िंदगीअ जो घणो हिसो आसमान में गुज़ारींदो आहे। संदसि जिस्म हलण लाइ न पर उॾाम ऐं हवा में रहण लाइ ठहियलु आहे। उन जा पर इंतिहाई मज़बूत ऐं हल्का आहिनि जेके इंतिहाई तेज़ रफ़्तारीअ सां हवा खे कटींदा आहिनि। साइंसी तहक़ीक़ मुताबिक़ अबाबील दुनिया जे उन्हनि पखियुनि मां आहे जेके उॾाम दौरान 200 किलोमीटर फ़ी कलाक खां बि तेज़ थी सघनि था ऐं उहे केतिरा ई किलोमीटर हिक जहिड़ी हिक साई उॾाम करे सघनि था। अबाबील खे क़ुरान पाक में पिणु यादि कयो वियो आहे, ख़ासि तौर ते सूरह फ़ील में जॾहिं इब्राह जो लश्कर जेको मके जे कैबे खे तबाह करण लाइ आयो हो हाथियुनि ते सवार थी अॻिते वधियो। अलाह ताला नंढड़नि अबाबील पखियुनि खे आसमान मां मोकिलियो जिन निढड़ा पथर खणी लश्कर ते उछलाया ऐं ताक़तवर फ़ौज खे भॼाए छॾियो। अबाबील जा केतिरा ई क़िस्म आहिनि ऐं उन्हनि मां केतिरा ई मुल्क ऐं इलाइक़ा ॼाणनि था, पर मुसलमाननि लाइ उहो ख़ासि रूहानी माना रखे थो। अबाबील जी रफ़्तार, इस्तक़ामत ऐं फितरी शिकार जूं सलाहियतूं उनखे हिकु हक़ीक़ी मौजज़ो बणाइनि थियूं।